दोस्तों, तमाम सभी लिसनरनि खे भलीकार चवां थो RBS बेसिक रिसर्च एकेडमी तरफ़ां तैयार थी वञो अॼु हिकु नए डोज़ जे लाइ। अॼु ही डोज़ आहे उहो ॾाढो इम्पोर्टेंट डोज़ आहे ऐं हिन डोज़ में असां सिखंदासीं त स्कैटर प्लॉट छा हूंदो आहे, इन कहिड़ियूं एप्लीकेशन्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांखे जेका बिज़नेस जी बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन में असां या ॿी जेका रिसर्च करे रहिया आहियूं उन में हिन स्कैटर प्लॉट जो कहिड़ो अहम तरीन रोल आहे। दोस्तों, हिन खां अॻु में मां वीडियो जेके आहिनि हिस्टोग्राम ते बि ठाहे अपलोड करे चुको आहियां, बॉक्स प्लॉट ते बि ऐं बार ग्राफ ते। उम्मीद कयां थो तव्हांखे उहे पसंदि आयूं हूंदियूं। दोस्तों, मुंहिंजी जेको वीडियोज़ आहे ख़ासि तौर ते हिन ग्राफ जी चइनी ग्राफनि में काफ़ी वॾियूं आहिनि। तक़रीबन इहे एवरेज में 20 खां 25 मिंटनि जी हिकु वीडियो आहे, उहा थ्योरिटिकल हुजे या प्रैक्टिकल हुजे, ॿई जेके वीडियो काफ़ी लेंथी आहिनि। हाणे मसइलो इहो आहे त वॾी वीडियो ठाहिण जो मक़सदु छा आहे? मक़सदु इहो आहे त जीअं चवंदा आहिनि त नीम हकीम ख़तरे जान। जेकॾहिं इहे वीडियोस 2-3 मिंटनि जूं या 10 मिंट जी ठही सघंदी, पर उनमें जेका मवाद आहे उहो मुकमल तौर ते मां तव्हांखे नथो ॾेई सघां। इन करे मुंहिंजी कोशिशि इहा आहे त भले थोरी वधीक थी वञे, पोइ थोरी लंबी थी वञे वीडियो, पर जेका डेटा तव्हांखे आहे, जेका इंफॉर्मेशन आहे या जेको प्रोसेस आहे उहो स्पीसीस में कीअं कजे उहो मुकमल हुजे, त जीअं तव्हां हिकु दफ़ो वीडियो खे ॾिसी वञो त तव्हां में एतिरी एबिलिटी अची वञे जो तो सुभाणे खां पोइ तव्हां पंहिंजा कमु पाण करे, यानी तव्हां पंहिंजे पेर ते पाण बीह सघो। यानी घटि में घटि मुंहिंजी इहा कोशिशि आहे त हिन स्पीसीस सॉफ्टवेयर में जेको कुझु मां तव्हांखे सेखारियां थो तव्हांखे ॿिए हंधि वञण जी का ज़रूरत न पए। इन करे ही कुझु वीडियोस जेके उहे वॾियूं थी वेंदियूं आहिनि, कुझु लॉन्ग, त उन सबबु इहो हुननि में काफ़ी शयूं डिस्कस करण जे लाइ हूंदियूं आहिनि। इन जे करे जेको आहे न, इहे वीडियोस कुझु वॾा थी वेंदा आहिनि। हालांकि पंहिंजी यूनिवर्सिटी में मां 3 कलाकनि जो क्लास बि QT वठंदो आहियां ऐं जेके काफ़ी जेके मुख़्तलिफ़ टेक्निक्स आहिनि उहे सभिनी खे मुकमल तफ़सील सां डिस्कस कंदा आहियूं। उहो साॻियो ई जेके शयूं आहिनि मां तव्हांजे साम्हूं खणी आयो आहियां त जीअं तव्हां इन सभिनी शयुनि खे मुकमल तरीक़े सां सम्झो, त जीअं तव्हां जेके बि डेटा एनालिसिस आहे पंहिंजी टॉप जेको तव्हां रिसर्च पेपर लिखो था, थीसिस लिखो था, FLP जेको बि तव्हां तहक़ीक़ जो कमु कयो था, उन सभिनी में ही जेका तव्हां पंहिंजे पेर ते पाण बीहो ऐं पाण शयूं सम्झी सघो। इन हवाले खां जेकी डेटा जेके वीडियोस आहिनि उन टाइम वधी वेंदो आहे। मजबूरी आहे त मां नथो चाहियां त तव्हांखे को जेको आहे सो घटि इंफॉर्मेशन मुकमल तौर ते तव्हांखे पूरी इंफॉर्मेशन ॾिए, जंहिंजे करे इहे वीडियोस वधी थी वियूं आहिनि। दोस्तों, हिन वीडियोस ठाहिण में काफ़ी मेहनत घुरबी आहे, काफ़ी कमु करणो पवंदो आहे, खोड़ सारा बुक, कुझु वेबसाइट खे करणो पवंदो आहे ऐं काफ़ी कमु। सो इन करे तव्हां हिकिड़े हिनखे लाइक कंदा जेको आहे हिन वीडियोस खे इनखे ॾिसंदा शेयर कंदा सब्सक्राइब कंदा, ॾाढी हिमत मिलंदी आहे त अञा वधीक कमु करण जे लाइ। सो वरी जेको आहे तो इन हवाले खां अचो त हाणे असां पंहिंजी इन वीडियो खे शुरू कयूं था। स्कैटर प्लॉट ही आहे। स्कैटर प्लॉट जो असांखे जेको हिन में मुख़्तलिफ़ जेके स्कैटर प्लॉट तव्हांखे मिली रहिया आहिनि। हालांकि स्कैटर प्लॉट हिकिड़ो बि थी सघे थो, जीअं तव्हां हिते ॾिसो था त हिकिड़ो हीअं बि स्कैटर प्लॉट ठही सघे थो, हिकिड़ो बि ठही सघे थो। ऐं इन में जेको आहे पंहिंजो असां ईअं सम्झो 4 स्कैटर प्लॉट बि ठाहे सघूं था। जी ही 4 स्कैटर प्लॉट आहिनि, डिपेंड करे थो तव्हां उन केतिरा वेरिएबल विझो था। सो ही हिकिड़ो आहे जंहिंमें असां जेको आहे 3 पंहिंजो वेरिएबल विधा आहिनि। हाणे टिनी जो असांखे हिक ई टाइम ते असांजे साम्हूं रिज़ल्ट अची रहिया आहिनि, त उनजो रिलेशन पाण में लीनियर रिलेशनशिप आहे ऐं उहो पॉज़िटिव आहे या नेगेटिव आहे, या उन अंदरि में एसोसिएशन यानी कोरिलेशन जो वैल्यू केतिरो आहे, इहे सभु शयूं असांखे हिकिड़े ई ग्राफ में मिली रहिया आहिनि। जॾहिं तव्हां वटि मल्टीपल वेरिएबल हुजनि, घणा वेरिएबल, त हिकिड़े में ई तव्हां इहो करे सघो था। हीअ त हिकिड़ो नंढो स्कैटर प्लॉट जो हिकिड़ो व्यू। अचो त पंहिंजे इन डिस्कशन खे शुरू कयूं। अच्छा, ही जेका पंहिंजी ग्राफ जेका सीरीज़ जो आख़िरी जेको स्कैटर प्लॉट आहे, इहो पूरो थियो। ऐं हाणे उन खां पोइ स्कैटर आख़िरी ऐं इन खां पोइ इंशाल्लाह असां नेक्स्ट सीरीज़ जेका शुरू कंदासीं, उनमें असां वेंदासीं त असां कोरिलेशन खे कीअं सम्झूं। ऐं कोरिलेशन में ॾाढी ज़बरदस्त वीडियो मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त कोरिलेशन जो थ्योरिटिकली छा आहे, ऐं उन खां पोइ वरी असां प्रैक्टिकली एस्पीसिस में कुझु कमु कंदासीं कोरिलेशन ते, ऐं कुझु कमु असां वरी जेको आहे कंदासीं एक्सेल में। ॾाढी ज़बरदस्त वीडियो इंशाल्लाह उहा बि ईंदी, तमामु जल्द उहा बि मां तव्हां लाइ ठाहे करे अपलोड कंदुमि। अचो त स्कैटर प्लॉट खे वधीक डिस्कस कयूं। अच्छा, हाणे इन में स्कैटर प्लॉट में असां सभ खां पहिरियों इहो आहे त ॾिसूं त स्कैटर प्लॉट हूंदो छा आहे। स्कैटर प्लॉट जेको आहे इज़ नोन एज़ AKA इज़ नोन एज़ स्कैटर चार्ट और स्कैटर ग्राफ।
असांखे टे नाला थी विया आहिनि हिकिड़ो स्केटर प्लॉट चई सघूं था स्केटर चार्ट बि सघूं था स्केटर ग्राफ इहे टे नाला इन जा आहिनि इज़ अ डायग्राम जेको डायग्राम आहे शो द whether two variable are correlated or not उन जे विच में कोरिलेशन आहे या न आहे हिकु इहा डेफिनेशन थी वई ठीकु आहे shows pattern relationship that cannot be seen by just looking at the data यानी ग्राफ जो इहो फ़ाइदो आहे त डेटा खे ॾिसंदो त तव्हांखे काफ़ी ॾुखिया बि थी वेंदी त उन जो रिलेशन पाण में कहिड़ो पर उन डेटा खे घणी जॾहिं तव्हां ग्राफ में खणी था अचो त ॾाढो इज़ी जेको आहे पंहिंजो सम्झ में अची थो वञे त इन डेटा में जो रिलेशन कहिड़ो आहे Used as a first step in analyzing correlation between the pair of the variable before conducting the advanced statistical analysis. And advanced statistical analysis मिसाल तहाँ उन ते regression रन करना चाहो था ANOVA या ॿी का टेक्निक रन या मल्टीपल regression था या लॉजिस्टिक regression को भी टेक्निक रन कयो त एडवांस लेवल ते सभ खां पहिरियों लाज़मी आहे त उन विच में पाण में रिलेशन ई कोन्हे त पोइ टेक्निक हणण जो को फ़ाइदो कोन्हे अच्छा ऐं तंहिंखां पोइ हीअ जेका डेटा आहे असां हिन जा कंटिन्यूअस जेका डेटा असांजी आहे असां हुनजी ॿिनि फाइलनि ते या ॿिनि डेटा सेट ते असां कमु करे सघूं था हाणे कॉमन एप्लीकेशन्स कहिड़ियूं आहिनि असां हिन में छा छा करे सघूं था डिटरमिन द रिलेशनशिप is a linear खास तौर ते इंपॉर्टेंट हुआ जॾहिं असां लीनियर रिग्रेशन रन कंदा आहियूं पंहिंजी थीसिस ते त हिन तमामु वॾो किरदारु आहे जेकॾहिं तव्हां हिन मां असांखे ख़बर पइजी वेंदी आहे स्केटर प्लॉट मां त जेको रिलेशनशिप बिटवीन इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं डिपेंडेंट वेरिएबल आर अमंग द डिपेंडेंट वेरिएबल ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल्स जेकॾहिं उहो पाण में लीनियर रिलेशनशिप आहे त असां लीनियर रिग्रेशन हणी सघूं था पर जेकॾहिं कर्वी लीनियर आहे या ॿिए क़िस्म जो उन में नॉन लीनियर रिलेशनशिप आहे त असां उनखे उन मुताबिक़ असां टेस्ट कंदासीं So linear relationship, linear regression लाज़मी आहे त असां उन जो इहो चेक कयूं त उन में linear relationship आहे या न आहे अच्छा तंहिंखां पोइ असांजो ॿियो जेको आहे अहम आहे उहो आहे हिन में ज़ाहिर थींदो आहे उहो आहे तव्हांजो डिटेक्ट द आउटलायर्स यानी तव्हां उन में आउटलायर कीअं ठाहे सघो था कीअं ज़ाहिर करे सघो था जेको अॻु में असांजो जेको बॉक्स प्लॉट में असां चयोसीं त आउटलायर कीअं आइडेंटिफाई कजे हीअ बि उहो सभु ई कमु करे सघे थो हाणे तव्हां आउटलायर बॉक्स प्लॉट में ॻोल्हियो स्केटर प्लॉट में ॻोल्हियो या सिंपल हिस्टोग्राम में ॻोल्हियो या तव्हां इहो आउटलायर वरी तव्हां टेबल में बि ॻोल्हे सघो था डेट आउटलायर खे ॻोल्हण जा खोड़ सारा मेथड्स आहिनि अच्छा उन खां पोइ graphically represent the strength of relation between the two continuous variable उन जा पाण रिलेशन कहिड़ो जेकी कंटिन्यूअस ऐं उन खां पोइ हिन में असां हेट्रोस्कैप्सिटी बि असां चेक करे सघूं था अच्छा ही थोड़ो हलंदे हलंदे मां तव्हां इहा बि ॻाल्हि कंदो हलां त भई जेके तव्हांजो कोरिलेशन जा वैल्यूज़ केतिरा आहिनि त उन महिल कंसिस्टेंट रिलेशनशिप बिटवीन द टू कंटिन्यूअस वेरिएबल जेकॾहिं उन जे विच में -3 ऐं 2+3 आहे रिलेशन आहे त उहो जेको आहे उहो वीक रिलेशन आहे यानी -3 -0.3 खां वधीक हुजे ऐं +0.3 खां घटि हुजे त इन में जेको आहे इहो वीक रिलेशनशिप आहे यानी इन मक़सदु आहे तव्हां जेकॾहिं इन खां टेस्ट रन कंदव त माना तव्हां एप्पल ऐं ऑरेंज वारो कमु करे रहिया आहियो त ॿिन्ही को रिलेशन ई कोन्हे त पोइ उनजे मथां टेस्ट हणणु फुज़ूल आहे ऐं यादि रखो जेको ओवरऑल जेको थींदो आहे उहो +1 खां -1 खां +1 हूंदा आहिनि यानी इन विच में जेके आहिनि काथे बि आहे त उन वारे खां ही 4 जेके असां कैटेगरीज़ आहिनि उनमें हाणे इहो वीक थी वियो जेको रेड कलर में आहे ऐं उन खां पोइ मॉडरेट वरी छा आहे मॉडरेट इहो आहे त -1 -5 खां -3 या प्लस यानी 0.3 खां 0.5 जे विच में जेके तव्हां इहो मॉडरेट आहे अच्छा उन खां पोइ जेकॾहिं इहो साॻियो रिलेशन वरी जेको आहे -0.9 खां वठी -0.5 या 0.5 खां 0.9 त इहो स्ट्रॉन्ग आहे ऐं इन खां मथे जेकॾहिं आहे यानी 1 खां वठी -1 खां 0.1 या 0.1 खां 1 त इहो स्ट्रॉन्ग आहे ऐं जेकॾहिं उनजो रिलेशनशिप जेकॾहिं 1 थी इन मक़सदु बोथ आर एक्ज़ैक्टली सेम यानी ॿई बिल्कुलु साॻी आहे तव्हां जेकॾहिं उन फ्रीक्वेंसीज़ वञी कढंदव तव्हां स्ट्रॉन्गली एग्री डिसएग्री इहो जेका फ्रीक्वेंसी कढंदव त उन में तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त ऑलमोस्ट जेके जेतिरा तव्हांजा ॿिन्ही में स्ट्रॉन्गली एग्री जेकॾहिं हुन में 50 त हुन में 50 तव्हांखे मिलंदा यानी तमामु घणो हिक ॿिए सां रिलेशन इन मक़सदु इहो आहे सम्झो जीअं त ट्वेन हूंदा आहिनि घर में नंढा जाड़ा ॿार हूंदा आहिनि ॾाढो ॾुखियो थींदो आहे हुनखे आइडेंटिफाई करणु इन सां ही बि ईअं सम्झो त ट्वेन थी वेंदा यानी इहे ॿ त वेरिएबल आहिनि पर हुन में का डेटा आहे उहा एक्ज़ैक्टली सेम आहे इन करे जेको असांजो रिलेशन हुजणु घुरिजे डेटा जो कहिड़ो हुजे उहो ई आहे
त हितां खां वठी जेकॾहिं तव्हांजो यानी 0.3 खां 0.9 खां थोरो घटि आहे त इहो हिते किथे बि जेकॾहिं तव्हांजो वैल्यू फॉल थिए थो त इहो बहितरीनु आहे। सो दोस्तों जेकॾहिं नेगेटिव रिलेशन यानी 0.3 खां घटि आहे या 0.9 खां मथे आहे, इहे ॿई एक्सट्रीम आहिनि ऐं एक्सट्रीम ऑलवेज दे आर डेंजर, वो हमेशा ख़तरनाक हो। इन करे असां मॉडरेट रहूं त उहो बहितर आहे। रिलेशन जेके मॉडरेट आहे त माना ॿई पाण में रिलेटेड आहिनि त उहो वधीक बहितर आहे। अच्छा, ही के मां तव्हांखे जेके रिलेशन जी वैल्यूज़ ॿुधाया आहिनि उनजो सोर्स ही आहे कोहेन 1992 में ही जेको आहे इहो सोर्स आहे। अच्छा, स्कैटर प्लॉट एंड कोरिलेशन इज ना हाणे इनमें छा थींदो आहे त असां डिपेंडेंट वेरिएबल असांजो हूंदो आहे, हिकिड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे। अॻु में जेकी ग्राफ करायासीं उन में असांजो अहिड़े क़िस्म जो को बि कॉन्सेप्ट न हूंदो आहे त डिपेंडेंट इंडिपेंडेंट। हिन में इहो आहे त असां हिकिड़ो वेरिएबल डिपेंडेंट कंसीडर कंदा आहियूं ऐं ॿिए खे असां इंडिपेंडेंट कंसीडर कंदा आहियूं। हाणे डिपेंडेंट वेरिएबल तव्हांजो कंटिन्यूअस बि थिए थो ऐं उहो इंडिपेंडेंट वेरिएबल बि तव्हांजो कंटिन्यूअस आहे। ॿई साॻी क़िस्म जा हूंदा आहिनि जंहिंमें असां स्केल इंटरवल रेशो स्केल इंटरवल रेशो अॻु में वीडियो में मां ज़िक्र कयो त ही स्केल ऐं इंटरवल रेशो यानी जेकी पुराणा जेके सॉफ्टवेयर इन जा स्पीसीस ऑफ वर्जन उन में असांखे 4 स्केल मिलनि पिया, नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल एंड रेशो। ऐं हाणे जेके लेटेस्ट अची रहिया आहिनि इन जा वर्जन उन में असांखे 3 था मिलनि, जंहिंमें नॉमिनल बि आहे ऐं तव्हांजो ऑर्डिनल बि आहे, बाक़ी इंटरवल ऐं रेशो खे मिलाए करे स्केल ठाहे वियो आहे। त हाणे हिन में स्कैटर प्लॉट में तव्हांजो डिपेंडेंट बि कंटिन्यूअस आहे ऐं इंडिपेंडेंट बि कंटिन्यूअस आहे। अच्छा, हाणे हिन में हिकु ॻाल्हि थी हिन में त हेट्रोस्टैटिसिटी तव्हां चेक करणु चाहियो था त उहो हिन वीडियो में असां चेक कोन करे सघूं। इन लाइ मां पूरी हिकिड़ी वीडियो मुंहिंजी अवेलेबल आहे जेको इन ते मुंहिंजे यूट्यूब चैनल ते अवेलेबल आहे, जंहिंमें असां होमोस्टैटिसिटी खे असां चेक कयो आहे त उहा इधर जेका डेटा तव्हांजी हेट्रो आहे या होमोस्टैटिसिटी। हाणे इन ॿिन्ही खे मिलाए करे को ॿियो टर्म आहे होमोजेनिटी, यानी असां डेटा जी होमोजेनिटी चेक कंदा आहियूं त होमोजेनिटी असांखे ख़बर पवंदी आहे त डेटा असांजी होमोस्टैटिक डेटा आहे या हेट्रोस्टैटिक डेटा आहे। इन वीडियो जो ही सोर्स आहे जिते वञी करे तव्हांखे पंहिंजो तव्हां एक्सेस करे सघो था। बाक़ी इन जो जेको लिंक आहे उहो मां पंहिंजी जेको वीडियो उन हेठां बि अवेलेबल आहे, जिते हिते हिन में का डेटा इस्तेमालु थींदी उन तंहिंखां पोइ तव्हां ॾिसो था त ही मुख़्तलिफ़ असांजा ही आहिनि। मिसाल इहा आहे त अट्रैक्टिवनेस ऑफ द बैंड, नंबर ऑफ रेडियो प्लेस एंड एल्बम एंड हिन जो पाण में रिलेशन चेंज जेको आहे कीअं आहे त जंहिंमें रिलेशन कहिड़ो आहे ऐं केतिरो स्ट्रॉन्ग रिलेशनशिप आहे ऐं ॿियो कॾहिं स्ट्रॉन्ग रिलेशनशिप आहे त उहो नेगेटिव या पॉज़िटिव आहे या लीनियर रिलेशनशिप आहे। इहे सभु शयूं हिकिड़े हंधि ई तव्हांखे मिली वेंदियूं। हिन जो मक़सदु इहो ई आहे सिर्फ़ु त तव्हांजी सम्झी सघो त असांजो जेको असां स्कैटर प्लॉट प्रैक्टिकल वीडियो में कयो आहे उनमें कीअं उनखे कीअं सम्झिजे। अच्छा, इन हवाले खां पूरी जेको डिटेल वीडियो उहो डिटेल आहे इन हवाले खां मुंहिंजी प्रैक्टिकल वीडियो में अवेलेबल आहे, तव्हां उते वञी ॾिसी सघो था। तंहिंखां पोइ कुझु मिसाल मां तव्हांखे ॾींदो हलां त भई स्कैटर प्लॉट में कहिड़ी क़िस्म जूं शयूं थियनि थियूं। हाणे इन में हिकिड़ो त रिलेशन आहे त ड्राइविंग स्पीड एंड फ्यूल कंजप्शन। डेफिनेटली जेतिरी तव्हांजी ड्राइविंग स्पीड वधंदी ऐं ओतिरो ई कंजप्शन फ्यूल जी बि ओतिरी वधंदी। त यानी हाणे असांजी फ्यूल कंजप्शन छा ते डिपेंड थी करे, ड्राइविंग स्पीड ते। यानी फ्यूल कंजप्शन असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं ड्राइविंग स्पीड जेका असांजी उहा इंडिपेंडेंट। जेतिरी तब्दीली चेंज जेका घटि या वधि उहा स्पीड में ईंदी ओतिरो फ्यूल कंजप्शन वधंदी या खुटंदी। इन खां ॿियो मिसाल जेको आहे नंबर ऑफ पीपल वर्किंग ऑन द शिफ्ट एंड द एवरेज आंसर टाइम इन कॉल। हाणे कॉल सेंटर जो जेको दौर आहे, असां जेके बि कॉल सेंटर आहिनि कंहिं बि पंहिंजो जेके मिसाल यू फोन आहे, टालनि वारा, इन ते सभिनी जा कॉल सेंटर पोइ छो त कॉल करे वठंदा आहियूं, असांखे ख़बर पइजी वेंदी आहे। त हाणे उन कॉल सेंटर में जेतिरा माण्हू जेके कॉल अटेंड कनि था उहे त जेतिरा वधीक हूंदा त ओतिरा जेके आंसर टाइम जेको आहे एवरेज आंसर टाइम वधंदो तव्हांजो। ऐं ॿियो आहे त नंबर ऑफ द इयर्स एजुकेशन समवन हैज़ एंड एनुअल इनकम। यानी जेतिरी तव्हांजी एजुकेशन वधंदी ओतिरी तव्हांजी एनुअल इनकम बि वधंदी। हाणे हिते छा थियो त इनकम जेका आहे उहा डिपेंड करे थी तव्हांजे एजुकेशन ते। जेतिरी एजुकेशन वधंदो ओतिरी इनकम वधंदी, जेतिरी एजुकेशन घटंदी ओतिरी ई घटि हूंदी, जेतिरी बि त ओतिरी ई तव्हांजी इनकम जेका उहा घटिदी। त हाणे ही मिसाल थी आहे जंहिंमें असांजा कुझु इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं कुझु डिपेंडेंट वेरिएबल हुया। अच्छा, हाणे ही जेके असांजो जॾहिं स्कैटर प्लॉट ते ईंदासीं, स्कैटर या डॉट प्लॉट ते, त हुन में हे क़िस्म 6-8 असांखे मुख़्तलिफ़ जेको आहे उहो मिलंदा। जीअं तव्हां हिस्टोग्राम में हिस्टोग्राम में तक़रीबन 8 ई हिस्टोग्राम जा टाइप हुया, उहे साॻा ई टाइप तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि। त हिन में आहे समरी
plot, summary point plot, group scatter 3D या simple 3-dimensional scatter plot group आने का वो simple scatter plot आहे तां जो simple dot plot आहे matrix model आहे drop line आहे तो ये कुछ आने जेके 8 जेके इन scatter plot दा मुख्तलिफ types आहे अच्छा हाणे हिकु टाइप कहिड़ो आहे मिसाल simple scatter plot में असां छा कंदासीं use this option when you want to plot the values of one continuous variable against another continuous. यानी जॾहिं तव्हां हिकु continuous variable जो value तव्हां ॿिए continuous variable जे against पे रखो था त तव्हां simple scatter plot इस्तेमालु कयो जीअं तव्हां simple histogram में तव्हां ॾिसी आहियो उन वीडियो में त उते इहो ई आहे ॿियो आहे grouped. हाणे हिन में छा आहे त this is like a simple scatter plot हिन वांगुरु आहे except that you can display points belonging to different group in the different colors. हिन में तव्हां कलर भी मुख्तलिफ करे सघो था उन जा अंदर की सिंबल हूंदियूं आहिनि उहे बि मिसाल के तव्हां उन मेल फीमेल वारी में त उन अंदर सिंबल जेके मेल ला धार ऐं फीमेल उहे सिंबल बि तव्हां चेंज करे सघो था अच्छा उन खां पोइ simple 3D scatter use this option to plot values one of the continuous variable against the values of the two others. यानी एक तरफ कंटीन्यूअस है उन अगेंस्ट में ब कंटीन्यूअस वेरिएबल है तो उन में ता 3 सिंपल 3D स्केटर प्लॉट कर सको था अच्छा देखा पर ग्रुप 3D scatter plot. Use this option if you want to plot the values of one continuous variable against two others but differentiating the groups of the cases with a different color. gal sahi hai simple scatter plot and simple 3D scatter plot with dimension jo farak hai hin hikro dimension hai hin be sanja 3 dimensions jenda sagoi farak group scatter and group 3D scatter mein sagoi pa ta hin be 3 dimension hai hin hikro dimension hai and now simple summary point plot. This graph is same as a bar chart except the dots is used instead of the bar. बस इते फर्क यो है the dots बदला bar अची वेंदियूं आहिनि हुन में bar जे बदला dot हुन में असांजा bar ईंदा आहिनि. Simple dot plot, otherwise known as the density plot. This graph is similar to histogram except that rather than having a similar summary bar graph representing frequencies, a density plot shows that each individual score is a dot. हर individual score को dot तो ज़ाहिर कंदो आहे इन करे इन जो नालो असां dot इन जो नालो dot पे आहे अच्छा हाणे इन मां स्केटर मैट्रिक्स जेके तव्हां शुरू में तव्हां ॾिठो पंहिंजो प्लॉट उहो स्केटर मैट्रिक्स हाणे मैट्रिक्स जो मक़सदु छा आहे त जॾहिं हिक खां वधीक तव्हां प्लॉट रखायो था स्केटर प्लॉट उहो हिकिड़ो मैट्रिक्स ठाहींदो आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके से प्लॉट जेके हिक ॿिए जे अगेंस्ट में अची वेंदा आहिनि जीअं तव्हां त पोइ उन जो असीं तव्हां उन केसनि खे तव्हां सम्झी सघो था ऐं तंहिंखां ड्रॉप लाइन आहे दिस ऑप्शन प्रोड्यूस ग्राफ दैट इज सिमिलर टू द क्लस्टर्ड बार ग्राफ and but with a dot representing summary statistic हां उन में सा dot हुयो सिंपल ऐं हिन में छा आहे with a line पाण हिक ॿिए सां कनेक्ट कनि थियूं हाणे डॉट आहिनि ही डॉट टे इन विच में हिक ॿिए खे लाइन हणी करे कनेक्ट कयो आहे त इहो नंढड़ो तार हुयो 8 जेके असांजा ही आहिनि असां हिन में टाइम जे कमी हुजण जे करे असां जेकी डिस्कस कंदासीं असां सिंपल स्केटर प्लॉट ऐं ग्रुप स्केटर प्लॉट ऐं उन खां पोइ आख़िरी जेको आहे उहो असां स्केटर प्लॉट मैट्रिक्स से डिस्कस करना सी बाकाया जेके हैं ये अगली गाल थी कि कोई हिस्टोग्राम में तो जंहिंमें सिंपल हिस्टोग्राम ऐं जंहिंमें 3D हिस्टोग्राम बि जीअं हिते 3D स्केटर प्लॉट आहे त छो स्केटर प्लॉट 3 डायमेंशन काफ़ी ॾुखियो हूंदो आहे सम्झण जे लाइ त इन करे काफ़ी इनखे अवॉइड कयो वेंदो आहे इन करे आउं बि हिनखे डिस्कस कोन वधीक कंदुसि पर इहे टे जेके ग्राफ आहिनि हिन वीडियो जे प्रैक्टिकल जेको हिनखे ॿी वीडियो ठाहींदुमि मां आहे जेका मुंहिंजी उनमें इनमें टिनी टेक्निक के ते अमली तरीके सां कीअं कयो स्पेसिस उहे अवेलेबल आहे अच्छा हाणे this type of scatter plot is looking for just two variable for them psychologists was interested in the effect of the exam on the exam stress on the performance हाणे तमामु वॾो जेको आहे उहो स्ट्रेस हूंदो आहे परफॉर्मेंस एतिरो स्ट्रेस वधीक हूंदो ओतिरी तव्हांजी परफॉर्मेंस घटि बि ऐं जेतिरो स्ट्रेस घटि हूंदो ओतिरी परफॉर्मेंस तव्हांजी वधंदी हाणे इन ॿिन्ही विच में रिलेशन कहिड़ो आहे उनखे था ॾिसूं हाणे इन हाणे उन में असां जीअं ॿियनि ग्राफनि में वाई एक्सिस बि आहे त एक्स एक्सिस बि हूंदी आहे एतिरी सां हिन में वाई एक्सिस आहे हाणे वाई एक्सिस ते असांजो डिपेंडेंट वेरिएबल या जेके असां आउटकम वेरिएबल चऊं या जंहिंजा मुख़्तलिफ़ ॿिया बि नाला आहिनि
उहे भी उनखे चऊं था। ऐं ॿियो यानी त वाई एक्सिस ते हमें हिन में असां डिपेंडेंट वेरिएबल रखंदासीं। हाणे हिन में डिपेंडेंट वेरिएबल कहिड़ो हूंदो, एग्ज़ाम स्ट्रेस एंड एग्ज़ाम्पल। हाणे हिन में एग्ज़ाम परफॉर्मेंस असांजो उहो डिपेंडेंट वेरिएबल आहे, छो त उहो डिपेंड करे थो तव्हांजे जेतिरो स्ट्रेस वधीक हूंदो परफॉर्मेंस घटि हूंदी। ऐं एक्स जेको आहे उहो असां हुन में इंडिपेंडेंट वेरिएबल रखंदासीं। अच्छा, जॾहिं असांजी ग्राफ खे रन कयोसीं त हेडिक्स में असांखे एंग्ज़ाइटी ऐं ग्राफ मिलंदो, छो जो हिन में असांजो जेको आहे उहो इनवर्स रिलेशनशिप आहे, यानी हिकिड़ी शइ घटिबी त ॿी वधंदी, ऐं उहा हिकिड़ी शइ वधंदी त ॿी घटिबी। ज़ाहिर ईअं थींदो त हिन में रिलेशन तव्हां ॾिसो था त इहो असांखे उहो नज़र इहो आहे त जेकॾहिं स्ट्रेस जी लेवल एग्ज़ाम परफॉर्मेंस तव्हांजी 100 आहे त तव्हांजी स्ट्रेस लेवल जेका ओतिरी घटि आहे। जेको हिनखे तव्हां हीअं सम्झिजे, हिनखे थोरो ट्राई करे वठो त मिसाल ही का लाइन आहे, ही लाइन हिते अची वई ऐं ही लाइन हिते अची वई। मिसाल जेकॾहिं तव्हांजो एग्ज़ाम परफॉर्मेंस तव्हांजी उहा 90 आहे त तव्हांजो स्ट्रेस जेको आहे उहो 10 आहे, ठीकु आहे। ऐं ॿी कॾहिं मिसाल हिनखे था ॾिसूं, हिते अची वई लाइन, ऐं हिते असांजी जेको आहे सो जेके तव्हांजी एग्ज़ाम स्ट्रेस तमामु घणो आहे, तव्हां ॾिसो था एग्ज़ाम परफॉर्मेंस केॾी तव्हांजी ख़राबु आहे। त इन तरीक़े सां इनखे असां शयुनि खे सम्झी सघंदा आहियूं। अच्छा, तंहिंखां पोइ असांजो ॿियो छा आहे, हा ॿियो आहे त ही आर आहे जेको असांजो रिलेशनशिप जी स्ट्रेंथ खे ज़ाहिर कंदी आहे, त केतिरो रिलेशनशिप तव्हांजो स्ट्रेंथ जेतिरी आर स्क्वायर वधीक हूंदी ओतिरो रिलेशन वधीक हूंदो। हाणे हिते पॉज़िटिव आर स्क्वायर आहे त पॉज़िटिव रिलेशनशिप आहे, जेकॾहिं नेगेटिव आर स्क्वायर हुजे त नेगेटिव रिलेशनशिप थींदी। तो हाणे हिते छा थो ज़ाहिर करे, ई बॉक्स में हिते लिखियल स्केटर प्लॉट टेल्स अस दैट द मेजॉरिटी ऑफ द स्टूडेंट्स suffered from the high level of anxiety, ठीक है, and there were the very few cases in the head anxiety level above 60। यानी ही जेकी आहे तक़रीबन मेजॉरिटी जेका आहे उहा तमामु घणी जेको आहे उहा एग्ज़ाम जी एंज़ाइटी फील करे रही आहे, छो जी वैल्यू जेकी फॉल कनि था तव्हांजा हिन लाइन खां हिन तरफ़ तव्हां ॾिसो जेके बि तव्हांजा हिन तरफ़ यानी 60 खां मथे जेके उहे जेके तव्हांजा आहिनि उहे सभु जेको आहे एंज़ाइटी खे फील करे रहिया आहिनि, यानी एंज़ाइटी तमामु घणी आहे। शायदि इहो जेको आहे स्टेटिस्टिक जो ख़ौफ़ हूंदो, छो स्टेटिस्टिक जे पेपर खे हल करणु काफ़ी ॾुखियो हूंदो आहे, जेके पेपर स्टेटिस्टिक ॾींदो त ज़ाहिर एंज़ाइटी वधी वेंदी, छो न्यूमेरिकल आहे। अच्छा, इहो न आहे त ज़रूरी सभिनी जे लाइ, पर उन क्लास में कुझु अहिड़ा बि शागिर्द हूंदा आहिनि जंहिंजी जेको आहे परफॉर्मेंस तमामु सुठी हूंदी आहे ऐं उनजी एंज़ाइटी तमामु घटि हूंदी, शायदि उनजी प्रिपरेशन तमामु सुठी हुजे। त हीअ ॾिसो, हीअ कुझु अहिड़ा केसिस बि आहिनि जो जीअं मूं हिन जो आहे त हिनजी एंज़ाइटी परफॉर्मेंस तमामु ज़बरदस्त आहे, उनजी एंज़ाइटी तमामु घटि आहे, हालांकि मेजॉरिटी ऐं हीअ कुझु तव्हांजा अहिड़ा आहिनि जेके आउटलायर थी सघनि था। ऐं तंहिंखां पोइ ही असां हिनखे स्केटर ग्रुप में कयोसीं। हाणे अॻु में सिंपल स्केटर, हाणे असां ग्रुप में कयोसीं। ग्रुप में असां कयो सिंपल स्टेटिक में असांजा 2 वेरिएबल हुया, यानी 2 कंटिन्यूअस वेरिएबल आहे। हिन में असां जेको आहे टियों वेरिएबल विधोसीं, असां ॾिसंदा चाहियूं मेल ऐं फीमेल जे बुनियाद ते त उनजो कहिड़ो आहे। हाणे ही जेके डॉट्स आहिनि ही हिन में मेल जो आहे ब्लू कलर ऐं फीमेल जो तव्हांजो ग्रीन कलर आहे, ठीकु आहे। ऐं हिते ही लाइन जेका ग्रीन इहा मेल जी आहे, सॉरी ब्लू ही मेल जी आहे, ग्रीन तव्हांजी फीमेल जी आहे। हाणे मेल जो जेको आर स्क्वायर आहे उहो 0.25 आहे ऐं फीमेल जो आर स्क्वायर 1.2, इहो थोरो घटि आहे, उनजो तमामु थोरो वधीक आहे। हाणे के तव्हां ॾिसंदो त जेके मेल जा जेके असांजा डॉट्स आहिनि उहे काफ़ी मेल हिन तरफ़ आहिनि, उनजे पाण में रिलेशन काफ़ी जेको आहे उहो वेझो आहे, त इनखे इन आर स्क्वायर वधीक आहे। अच्छा, हाणे हिन में ही जेके तव्हांखे डॉट्स नज़र अची रहिया आहिनि, 2 ही डॉट्स आहिनि। हाणे हिते ही गोल दायरा आहिनि, पर जेके तव्हां हिकिड़ो ख़ासि सिंपल ईंदो आहे मेल जो ऐं हिकिड़ो ख़ासि सिंपल ईंदो आहे फीमेल जो, उहो बि इंसर्ट करणु चाहियो था त हिन ग्राफ खे एडिट करे उहे 2 सिंपल जेके मेल फीमेल आहे उहे बि हिन में करे सघो, यानी गोल जेके आहिनि उन बदिरां उहे सिंपल पे अची वेंदियूं, उहे बि करे सघो था। हिन में काफ़ी मां डिस्कस कयो पुराणे 3 वीडियोस में जेके ग्राफ आहिनि त तव्हां हिन ग्राफ खे एडिट कीअं कयो। अच्छा जी, तंहिंखां पोइ आहे त स्केटर प्लॉट मैट्रिक्स। अॻु में ॻाल्हि हुई मैट्रिक्स जी, त हाणे तव्हां हीअ मैट्रिक्स सोचो त हिकु ई वक़्त में असांखे 9 ग्राफ आहिनि, जंहिंमें ही कुझु असांजा 6 स्केटर प्लॉट आहिनि ऐं 3 असांजा जेके उहे बार ग्राफ आहिनि। ईच प्लॉट इज़ अ स्मॉल say don't so mean that many plots can be fit on the page। हिक पेज में खोड़ प्लॉट जेके फिट थी चुका आहिनि,
when you need to look at the several plots such as the beginning of the multiple regression scatter plot is very useful. यानी त multiple regression ते कितना रन करना चाहते तो उनमें छा हूंदा त कोड्स हिकड़ो इंडिपेंडेंट वेरिएबल हिकड़ो डिपेंडेंट वेरिएबल द कोड्स आर इंडिपेंडेंट वेरिएबल लेकिन उन सभी जो रिलेशन हिकड़े ही तहां पंहिंजो अटेम्प्ट ॾिसणु चाहियो था हिकड़े ही पेज ते ॾिसणु चाहियो था त पोइ स्केटर जेको आहे स्केटर प्लॉट मैट्रिक्स वो ॾाढो इम्पोर्टेंट आहे न त हूअं स्केटर प्लॉट हूंदो आहे सिंपल उनमें हिकिड़ो ई ग्राफ हिकिड़े वक़्त में हिन में खोड़ सारा इनखे मैट्रिक्स चऊं था हाणे आहे त let us use the same example that we have just relationship the exam performance and exam anxiety and the time spent it's also the age income and credit इहो जेको आहे असां चेक हिन जी टिनी पाण में चेक करे सघो था हाणे हिन जो टिनी असांजे साम्हूं अची वियो चेक थी वियो त हाणे असांजो जो रिलेशन ॾिसूं त हाणे असां वटि कहिड़ी कहिड़ियूं आहिनि टाइम रिवीजन त केतिरी असां रिवीजन कयूं था परफॉर्मेंस कहिड़ी आहे ऐं एंज़ाइटी कहिड़ी आहे हाणे इन ते जेको प्रैक्टिकल पार्ट हिन वीडियो जो ॿियो जेको उन में सारी प्रैक्टिकल इशूं डिस्कस थियल आहिनि तव्हां उते बि ॾिसी सघो था अच्छा हाणे हिन में आहे त जेकॾहिं असां ॾिसूं था त हिन एग्ज़ाम परफॉर्मेंस ठीकु आहे ऐं टाइम रिवीजन जे विच में असांजो ही B1 ठीक है हाणे B1 जो असांजो B1 and 2 अच्छा C2 एग्जाम परफॉर्मेंस C2 अगेंस्ट द एंजाइटी X ठीक है ऐं हीअ A2 एग्जाम परफॉर्मेंस हिन ॿिनि जो पाण रिलेशन जेको उहो असांजो पॉजिटिव रिलेशनशिप आहे ठीक आहे जेको असांजो लीनियर जेको R स्क्वायर उहो प्लस साइन में आहे ओ प्लस में ऐं नेगेटिव रिलेशनशिप आहे R स्क्वायर पॉइंट हाणे तव्हां ॾिसो त ही जेको लीनियर ही काफ़ी जेको आहे वॾो वैल्यू आहे मक़सदु आहे हिन में रिलेशन काफ़ी बहितर आहे लेकिन नेगेटिव हो या पॉजिटिव इहो न आहे इम्पोर्टेंट हिन में रिलेशन ज़रूरु हुजे जॾहिं रिलेशन हूंदो त का शइ अॻिते वधंदी इस पॉजिटिव रिलेशनशिप हिन में भी आहे सभिनी में ही नेगेटिव जेकी रेड कलर में सभिनी में नेगेटिव रिलेशनशिप आहे ऐं ही ॿ जेके तव्हांजा छा चइबो आहे ग्रीन कलर में इन जो पॉजिटिव रिलेशनशिप आहे यानी ही B1 असांजो ही B ऐं ही 1 जो रिलेशनशिप आहे C1 यानी ही C ऐं ही 1 जो C तव्हांजो छा आहे टाइम रिवीजन ही टाइम जेको आहे सो रिवीजन ऐं उन जो रिलेशनशिप असां ॾिसूं था C1 जो एंज़ाइटी सां C ही एंज़ाइटी आहे ठीक है ऐसे सां ही मुख्तलिफ़ रेंज सां जेके तव्हां हिक ॿिए सां फारिग टाइम में तव्हां इनखे सम्झी सघो था अच्छा उन खां पोइ ही कुझु वरी ॿिया वेरिएबल आहिनि जंहिंमें टाइम रिवीजन असां हिन में छा कयोसीं त असां हिन में बार ग्राफ विधासीं बार ग्राफ विझण खां पोइ असांखे ही ख़बर पई असां हिन में ही बार ग्राफ जेको आहे इनखे पोइ तव्हां हिन में तव्हां ही जेको लीनियर तव्हांजो कर्व आहे उहो विझी करे तव्हां इहो बि चेक करे सघो था त इधर त ही जेको रिलेशनशिप लीनियर रिलेशनशिप आहे या इन में या इन में का क़िस्म जी का छा चइबो आहे त स्क्यूनेस आहे त जेकॾहिं स्क्यूनेस वधीक आहे त ज़ाहिर स्क्यूनेस खे ख़तमु करे पोइ वरी तव्हां ॿीहर रन कयो त हाणे मुंहिंजे ख़्याल में हिन वीडियो में स्क्यूनेस ठीकु आहे हिन में ठीकु ठाक स्क्यूनेस आहे एग्ज़ाम एंज़ाइटी में ऐं तव्हांजी टाइम रिवीजन में तो इहे स्क्यूनेस खे ख़तमु करे ऐं वरी तव्हां ॿीहर इनखे रन करे सघो था दोस्तों हिन वीडियो ठाहिण में मां हिन किताबनि में हेल्प वरिती आहे ऐं तव्हां कॉपी खपे त तव्हां ईमेल करे जवाबनि मां तव्हांखे ही किताब उहो मां मोकिले सघां थो इन सॉफ्ट कॉपी जेतिरी सां ही किताब बि जेको हिन जी सॉफ्ट कॉपी मां तव्हांखे मोकिले सघां थो वंस तव्हां मूंखे ईमेल ते मोकिलियो ऐं आख़िर में तव्हांजी तमामु घणी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे ॾिठो पसंदि कयो लाइक कयो मुमकिन आहे त तव्हां लाइ हिनखे सब्सक्राइब बि कयो शेयर बि कयो त जीअं वधि खां वधि इहो मैसेज दोस्तनि ते पुॼे तव्हांजी तमामु वॾी महिरबानी